नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। सिंध समेत सॼे मुल्क में 75 आज़ादी जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआति तोपुनि जी सलामी सां कई वई। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 31 तोपुनि ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। फजर जी नमाज़ में मुल्की तरक़ी, सलामती, एके, अमन ऐं ख़ुशहाली तोड़े कश्मीरियुनि जी जदोजहद जी कामयाबी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। हैवानी सदर इस्लामाबाद में क़ौमी झंडो फड़काइण वारी मुख्य तक़रीब सदर डॉक्टर आरिफ अलवी, टिनी हथियारबंदनि फ़ौजनि जा सरबराह, वफ़ाक़ी वज़ीर, क़ौमी असैम्बली तोड़े सेनेट जा मेंबर ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ीर शरीक थिया। सदर डॉक्टर आरिफ अलवी क़ौमी झंडो फड़कायो। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं दहशतगर्दी खे शिकस्त ॾिनी। वॾियुनि क़ुर्बानीुनि खां पोइ पाकिस्तान ठहियो आहे। करोना बावजूदि असां मुआशी तरक़ी हासिल कई आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन जे क़याम लाइ अहम किरदारु अदा कयो। वालियारल कश्मीर में भी पाकिस्तान जे आज़ादी जे ॾियारे जे मौक़े ते साओ झंडो फड़कायो वियो। आतिशबाज़ीअ जो बि मुज़ाहिरो कयो वियो। कश्मीरी मीडिया सर्विस मूजिबि हुरियत अॻवाननि पैगाम में चयो आहे त इस्लामी जमहूरिया पाकिस्तान सदाईं कश्मीर जे हक़नि जी हिमायत कई आहे ऐं हर आलमी फोरम ते कश्मीरियुनि जो केस विढ़ियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जश्न आज़ादी जे मौक़े ते क़ौम खे वाधायूं। संदसि चवणु आहे त पाकिस्तानी अवाम जे फ़िलहाफ़ बहबूद ऐं ख़ुशहाली ते ध्यानु ॾिनो पियो वञे। पाकिस्तान कश्मीरियुनि जी भरपूर हिमायत जारी रखंदो। सदाईं ज़ोर भरियो आहे त अफ़गान मसइले जो फ़ौजी हल न आहे, मुआशी ऐं समाजी एजेंडा जी पैरवी लाइ अमन चाहियूं था।